लाहौर सॼे मुल्क में लखे मुसलमान अॼु एतिकाफ़ में विहण जी सआदत हासिल कंदा। एतिकाफ़ अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना तरसण या पाण खे रोकणु आहे। अहिड़ी तरह शरीयत जे इस्तिलाह में रमज़ान मुबारक जे आख़िरी ॾहाके में इबादत जे हवाले सां मस्जिद में क़याम करण खे एतिकाफ़ चयो वेंदो आहे। इहा इबादत जिते रूह जी पाकीज़गीअ जो सबबु आहे उते ई ख़ुश नसीबनि खे लैलतुल क़द्र मिली वेंदी आहे। सॼी दुनिया जे इस्लामी मुल्कनि सां गॾु पाकिस्तान जी मस्जिदुनि में बि अॼु असर जी नमाज़ खां पोइ लखे मुसलमान अॼु एतिकाफ़ जी सआदत हासिल कंदा। इन सिलसिले में सॼे मुल्क जे मस्जिदुनि में एतिकाफ़ में विहण जा ख़ुसूसी इंतज़ाम कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।